राव बहादुर ओदूदास ताराचंद छाबड़िया शिकारपुर जो हिकिड़ो अज़ीम इंसान हुयो जंहिं सिविल अस्पताल जोड़ाई। वो बुनियादी तौर ते शाइर हुयो ऐं शिकारपुर जो मोहसिन हुयो जंहिं पंहिंजो नालो जेको आहे माण्हुनि जे अचण वञण जे लाइ जेको मोड़ वारो अस्पताल जो दरवाज़ो आहे उन ते लिखाए छॾियो। ऐं कंहिं बि माण्हूअ जी इहा आजिज़ीअ जी इंतिहा आहे त हू पंहिंजो नालो माण्हुनि जे पेरनि जी लताड़ लाइ जेको आहे सो मिटीअ में ऐं जेको आहे सो रखी छॾियो। बुनियादी तौर ते असां राव बहादुर ओदूदास ताराचंद छाबड़िया खे यादि करे हिन दौर जे ज़मीर खे झिंझोड़णु था चाहियूं त जीअं माज़ी में राव बहादुर ओदूदास ताराचंद छाबड़िया हिकिड़ो अज़ीम असांखे सिहत जो इदारो ॾेई वियो, ईअं ई हिन दौर जा जेके बाअसर माण्हू आहिनि, जेके मुख़ैर माण्हू आहिनि, जंहिंजी हलंदी पुॼंदी आहे, उहे बि पंहिंजे मुस्तक़बिल ऐं पंहिंजी तारीख़ खे संभालण लाइ अहिड़ा के इदारा ठाहिनि जेके माण्हू। सभ खां पहिरियों तव्हांजी महिरबानी। अॼु असां 17 जनवरी आहे, हर 17 जनवरी ते राय बहादुर ओदूदास ताराचंद जी वरसी मल्हाईंदा आहियूं। जीअं तंहिंजो 1943 में वफ़ात थी, हिन शख़्स जी ख़िदमत कंहिंखां ढकी छुपी न आहे। अॼु जहां ते असां बीठा आहियूं ऐं जेका ज़िले जी हेडक्वाटर हॉस्पिटल सॾिजे थी, उहा हिकिड़ी अज़ीम तारीख़ी अस्पताल आहे। इन जी तारीख़ आहे हिकिड़ी जेका 1933 में ठही रास थी ऐं राय बहादुर ओदूदास ताराचंद जे नाले सां अॼु बि उहा उन में ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था पिया। मुख़्तलिफ़ डॉक्टर, मुख़्तलिफ़ पैरामेडिक्स जो अमलो, त हिकिड़ी अज़ीम ख़िदमत आहे। मुस्लमान त मस्जिद ठाहींदो आहे, हिंदू मंदरु ठाहींदो आहे, ईसाई चर्च ठाहींदो आहे, पर हिन शख़्स इहो ठाहियो आहे जंहिंमें मस्जिद में सिर्फ़ु मुस्लिम वेंदो आहे, चर्च में सिर्फ़ु क्रिश्चन वेंदो आहे ऐं पंहिंजो मंदर में सिर्फ़ु हिंदू वेंदो आहे। पर हिन उहा ख़िदमत कई आहे। हिते इहो को बि फ़र्क़ु न आहे, हिंदू आहे, मुस्लमान आहे, भील आहे, बागड़ी आहे, हर ज़ात पात खां मथे थी करे उन इंसानियत जी ख़िदमत कई आहे। हर इंसान जेको आहे हिते अची सघे थो ऐं उनजे जेको आहे इन ख़िदमतुनि खां पैगाम छॾियो त जेको बि करिणो अथव इंसानियत लाइ करिणो अथव, इंसानी ख़िदमत करणी अथव ऐं वॾो इदारो ठाहियो। अध खां ॿिए हिनखे असां हर दफ़े इन करे यादि कंदा आहियूं त अहिड़ा माण्हू अञा शहर में आहिनि पैदा थियनि जेके अहिड़ियूं शयूं माना ठाहिनि जिन खे पोइ यादि कयो वञे। ऐं हीअ अज़ीम इंसान हुयो, चवंदो हर शइ माना पंहिंजी जेका बि शइ हुन कई, किथां बि कई डोनेशन, उहा सॼी हिते बुक में किताब में भितियुनि ते लिखी वियो सफ़ा। ऐं असां त दुआ घुरंदासीं त भॻवानु करे हुनखे सुर्ग नसीब थिए ऐं सुर्ग नसीब थिएसि या थियो हूंदुसि, छो जो उहो हज़ार माण्हुनि जा, लखे माण्हुनि जा कमु करे वियो। ऐं प्लस पंहिंजे जॾहिं ॾिसो पंहिंजो नालो जेको आहे पेरनि जे हेठां लिखाए थो, इन खां वधीक इंसान अज़ीम इंसान केरु थो थी सघे।